बाखर का खास गाल हुई जो तू इते बीठी आई? कुछ न, बस मुल्क के इंसाफ जो तकाज़ों पे समझाएं। इंसाफ वसीले ही हक़दारनि खे हक़ मिली सके। पर गौर कुछ शयूं ला हासिल रहंदियूं आहिनि, वो कॾहिं बि हक़दारनि खे हासिल कोन थी सघंदियूं आहिनि। तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़, ऐं तारीख़ ते तारीख़ भी मिले जज साहब, पर इंसाफ नथो मिले। मुझो हिकिड़ो क्लाइंट वीचारो जिंजो केस 5 सालनि खां उठी पियो विढ़ा, पर हुनखे इंसाफ नथो मिले बाबा, अम्मा इंसाफ नथो मिले। बल्कि हू मुझो क्लाइंट वो वीचारो मरी वियो हिननि हथनि सां, हिननि हथनि सां पूरो कमाल। हाणे केॾा वञा? मुझी दिल चवे थी त अॼु मां हिकिड़ी जजमेंट जारी कयां। केड़ी बाबा केड़ी? बाखर छो न तुंहिंजे भाउ खे उम्र कैद जो कैदी कजे? हाँ, शादी था कराए छॾी उनखे। वेरी गुड डिसीजन, गुड डिसीजन। या तो मुझी दिल वारी गाल कई अथव। शादी कराईंदासीं त पाणे कैदी थी वेंदो। अम्मा अदा के जो इंसाफ करे ना, मां समझा थी अदा के शादी करनी है। पर जज साहब हाणे ईअं थी सघे थो त कंहिं होटल ते वेही हिकिड़े चांहि जे कट ते आउं पंहिंजा क्लाइंट ताड़ियां त मुंहिंजो क्लाइंट कहिड़ो फासंदो। पोइ ईअं न थिए उनखे 5 साल लॻनि। पर जज साहब ईअं न थिए त इन दौरान मूंखे कुझु थी वञे ऐं मुंहिंजो केस हीअ विढ़े। ही छा तो चई? छा तो चई? छा तो चई? छा चयो तू? छा चयो? केर विढ़ंदो तुंहिंजो केस? केर विढ़ंदो? छॾ न छो छॾिया? बाबा चओ छॾ। ॻाल्हियूं ॾिस केड़ियूं तो करे बाबा। ही तोखे छा थींदो? तोखे केर कुझु कंदो? इहा हालत आहे, इहा हालत आहे। डिस बाखा मां चवां थी हथ करेस कनन मां। कौन से नींद मां केड़ियूं ॻाल्हियूं तो करे? अमीर खे चओ शैतान केतिरो आ। अम्मी हिन जे चक्कर में 24 कलाक मुंहिंजा कन ॻाढ़ा था रहनि। हां मां चवां थी तौबा कर। हां मां तौबा, पर ही केतिरो तंग तो करे। मां जा कर पकड़ींदी है जिंदगी तौबा कर। तौबा कर। तौबा आइंदा न कंदी न कंदो त मां सुमणी न तुझे कपड़े में मुझे सुमा दे तू। कॾहिं सॉन्ग तो गाए, कॾहिं वकील तो गाए। हेलो महरू हिन दिल खे काॾे कयां जेका सीनू थी साड़े। हाणे दीदार कराए त को मन खे करार अचे। इहा सिक सांढे रख, कुछ ॾींहनि में तव्हांजे दिल खे करार अची वेंदो साईं। ऐं तुंहिंजे घर में तुंहिंजो प्यार भी अची वेंदो। हाय सदको वञा हिन सभा के ॾींहं तां। वक़्तु गुज़रे नथो, केॾो न ज़ालिम आहे वक़्तु। हा इहे त आहे, पर वक़्तु अञा वेझो आहे
मिलण जी रात अचण वारी आहे। हाणे अच मथे तोखे ॾिसां मुंहिंजो साह थो वञे। बस पोइ तूं मुंहिंजो ऐं मां तुंहिंजी। चंड सां तो भेटियां तोखे पोइ बि लाजवाब तूं, गुल सां तो भेटियां तोखे पोइ बि लाजवाब तूं। हेॾा ॾिस अची वियसि। जेकॾहिं आऊं ही कन किटा कटे छॾियां त कीअं लॻंदो? कन कुतरो घोट। अधी छॾ न कन ॻाढ़ा थी विया। अधी मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो? अहिड़ी वारदात सिधो कन खे मरोड़ो। ऐं मेरू तूं त कुंवार थी अच, तोखे त मां पोइ ॾिसंदसि। पहिरीं तुंहिंजे न मजनू खे ॾिसी वठां। ऐं पुट तुंहिंजो ॾोह इहो आहे कि तूं चोरी चोरी शादी खां पहिरीं पंहिंजी कुंवार खे पियो ॾिसी। ऐं बाबा सब्र जो फल मिठो हूंदो आहे। हाणे तूं हेठि हल, पाड़े वारनि खे मिठाई ॾेई अचणी आहे ऐं पंहिंजी कुंवार जे घर बि ॾेई अचणी आहे। अधी कन छॾींदी त वेंदुसि न। शैतान कंहिं जाइ जो। अलाए न बाबा अहिड़ो, न अम्मा अहिड़ी, न मां, अलाए कंहिं ते वियो आहे। अम्मा ते वियो आहे, अम्मा ते। अम्मा अहिड़ी कोन्हे, मुंहिंजी मां डिसेंट आहे। बी 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 संभाले खण किरण ने। यार तो तोखे बि कजो खणन जा इनी मिठाई का रख बिटिया सकी बहन। मुंहिंजी भेण वकील थी आहे त हेतिरो भाव न वठां। अजीब ॻाल्हियूं थो करीं तूं बि। गानो ॿुधाई हलंदे हलंदे सफ़र बि कयो आहे, गानो ॿुधाईंदो। अॼु थी वञे ओ मुंहिंजी भेण केस कटे आई हो जमालो इहो किरे आहे न, इहो किरे आहे न, अहिड़ी लतणी आहे। कौन करंदो किरे आहे। ऐं ॿुध चाचा जे घर तूं ॾिजी सही आहे, ऐं मामा जे घर बि तूं ॾिजे। तूं किथे ॾिनो इहो त ॿुधाए जंदो। वज़न ॾिठो थी पइजो। मिठाई मूंखां गरी आहे। मेहरू ॿुध, मेहरू जे घर जॾहिं ॾियां न 2 कदम पोयां बीठी सही आहे। हुन मूंखे चयो आहे फोन ते तुंहिंजी शिकिल नथी वणे मेहरू जो घर केॾां आयो? हले 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 तूं थोरो पोइते बि, थोरो पोइते बि। ठक ठक कीअं कयां राज? न ही नंढो रख रख रख। किराए जी न या तो ॿुधाए छॾियां। न न सुका परे 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 परे। मेहरू अस्सलाम वालेकुम। इहो केस त मुर्ख खटियो आहे, कोट तूं छो पाए घुमी हो? कोट इन करे पाए पियो घुमां छो जो मुंहिंजी भेण केस खटी आहे, ऐं मिठाई बि इन करे आउं विरहायां पियो छो जो मुंहिंजी भेण केस खटे वई आहे न। त कोट तॾहिं बि तूं त न पाए अची या मुर्ख खे पाइणु घुरिजे। मुर्ख बि पाए ईंदी पर तूं ही मिठाई त वठ। ऐं ॿुध तूं इलाही सुठी बि लॻी। सफ़ा गचरी आहे, दरवाज़ो ई कोन बंदि कई। हल मिठाई दे। मुझी भेण केस खटे वई हो जमालो। ओ मुझी भेण केस खटे वई हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो। अम्मी तव्हांखे मुबारक हो।
तोखे जो खारायां तू तो केस खटियो न अम्मा बाबा ॾिसो था न सिंधियान मूंखे न खाराईंदे थोड़ो घटि खाई हां पर तोखे केरु खाराईंदो तोखे त खाना खुशी वधीक न थिया बाबा केस कटण जी आई मां अरे मुंहिंजी भेण खे खारायो मां खाराईंदा ही साल तो कोन खाराईंदो तोखे सही तो आ भी खाराईंदो ओ पूरा एतिरो ॾिसो था न ए जाए तो तव्हांखे मोड़ी बस हो हां शाबाश वेरी वेरी कांग्रेचुलेशंस। ईअं सिंध जी हर न्याणी तो जीअं महिनत करे त कामयाबी बि माणे सघे थी ऐं हर इम्तिहान में पास बि थी सघे थी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जी अबू कहिड़ी ॻाल्हि जॾहिं मां वकालत में पहिरियों केस खटियो हुयो न त बाबा मुंहिंजो शादी कराइण जो फ़ैसिलो कयो हो। इहो चई त हाणे तूं घर जो कारो वहिंवार भलाए सघीं थो। अम्मी ॾिस न अबू मूंखे टारगेट थो करे टारगेट भली करे पर का फतवा न जारी करे। फतवा भी भली जारी करे पर का फाइनल जजमेंट न दे। ख़ुदा गवाह आहे त ज़िंदगी जो हर फ़ैसिलो अल्लाह पाक खे हाज़िर नाज़िर सम्झी कयो आहे। ही त मुंहिंजो बि ओ सॉरी ही मुझे में है न ही मुंहिंजो जानी आहे न। अच्छा बाबा तो सभिनी जो बाबा है मामा तुंहिंजो न आहे नंबर आंदी शराब की छोकरी शराब चालू ही कुत्ता है आओ भैया नच्चो झूमो गायो ढोली बजायो नच्चो झूमो गायो खुशियन वारो ॾींहुं आयो घोट बधी मोड़ आयो हो खुशियन वारो ॾींहुं आयो घोट बधी मिली जोड़ी सुठी ऐं सादिया अॼु भगवान जी शादिया किस्मत सां उङण असांजी अॼु थियो आहे शादमानो कुंवार में दिलाती घोट बधो गानो कुंवार में दिलाती घोट बधो गानो ढोल बजायो बजायो नचो झूमो गायो ढोल बजायो बजायो नचो झूमो गायो ओ
सदाईं चंड खे तकींदी रहंदी आहे। आउं पंहिंजी भेण खे उनजी ज़िंदगी जो हक़ीक़ी चंड आणे ॾींदुसि। ही हिकु भाउ जो हिकु भेण सां वाइदो आहे। सिंधियार, चंड खे सिर्फ़ु ॾिसी सघिजे थो, कोई बि माण्हू चंड खे यर्गमाल नथो बणाए सघे। काश चंड कंहिंजे चाह सां मिली पवे हा। ओ मुंहिंजी सादी भेण, मूं चयो हक़ीक़ी चंड, मतिलब त मां तोखे तुंहिंजो गोहर वठी ॾींदुसि। अॼु न त सुभाणे मुंहिंजी भेण जी ज़िंदगी में ख़ुशियूं ज़रूरु ईंदियूं। सिंधियार, तोखे ख़बर आहे त ख़ुशियूं कॾहिं मिलंदियूं आहिनि? ख़ुशियूं तॾहिं मिलंदियूं आहिनि जॾहिं दिलियूं थधियूं हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं मन में को मेर नाहे हूंदो। अलाह कंदो दिलियूं बि थधियूं थींदियूं ऐं मन जो मेर बि ख़तमु थी वेंदो। आउं त तुंहिंजी अखियुनि जी उदासी ॾिसी अलाह खां हर वक़्तु दुआ घुरंदो आहियां त ॿिन्हिनि ख़ानदाननि जूं रंजिशूं ख़तमु थी वञे ऐं मुंहिंजी लाडली भेण वनवा में वेहे। सिंधियार, वक़्तु वेछा वधाए छॾिया आहिनि। हे रंजिशूं हाणे आरज़ी न आहिनि, दर्द जूं तवील मुसाफ़तूं आहिनि। नेणनि में टाकियल ख़्वाब उॾड़ी चुका आहिनि। हाणे फ़क़ति भोगणो आहे, उनखे बि ऐं मूंखे बि। हू मथे वेठो आहे न दिलनि जो मालिक, सभु सणाई कंदो। तूं परेशान न थी, वेठो आहे न तुंहिंजो ही कन किटो भाउ, सभु सेट करे छॾींदो। सुबुह तोखे घोट ॾिसां पोइ आउं ख़ुशि थी वेंदुसि। इंशाअल्लाह। सुभाणे पाण खे जंज खणी हलणो आहे। नचंदासीं, कुॾंदासीं, ॻाईंदासीं ऐं पंहिंजे कन किट जी कुंवार वठी ईंदासीं। अच्छा तोखे चंड ॾेखारियां, ॾिस चंड कीअं पियो हले। चंड न पियो वञे, चंड हिकिड़ी जॻह ते बीठो आहे, ककर था वञनि। ककर था वञनि? आई मां नंढे लाइ खां सम्झी थी अचां। तूं वॾी कॾहिं थी? तोखां वॾी आहियां। कन किटो वरी कननि में हथ। अच्छा छॾ न कोन छॾींदमि, छॾ कोन छॾींदमि, छॾ। कोन छॾींदमि।